मटियारी पुलिस पारां शहमीर के वसन में मेनपुरी के कारखाने से छापो। पुलिस पारां वॾे मिक़दार में मेनपुरी के सामान सां ॿ जवाबदार गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे, जिन वटां समें मोबाइल जूं सिमूं हथ कई वयूं आहिनि। एसएचओ मटियारी ज़ुल्फ़कार ओठाणो मूजिब ॻुझे इतलाउ ते मटियारी वेझो शहमीर के वसन में मंशियात मेनपुरी गुटके की फैक्ट्री ते कार्रवाई करे वॾे तादाद में मंशियात मेनपुरी गुटके में इस्तेमाल थींदड़ मटीरियल सां गॾु हिकमत अमली सां ॿिनि जवाबदारनि शीराज़ ऐं अरशद मेमन खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन वटां समें मोबाइल जूं सिमूं पिणु हथ कई वयूं आहिनि। पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।